नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मोरो खां ख़बर ॾींदा हलूं त मोरो जे सुनहरी फार्म भरिसां दे कहकाट में ॻोठाणनि शकील अहमद पुट लियाकत अली जट, शफ़क़त जट, अब्दुल सत्तार जट, पीपी हारी कमेटी सिंध जो जनरल सेक्रेटरी मोहब्बत खान दिलो, अब्दुल रहमान जट, मोहम्मद रमज़ान जट, तालिब हुसैन जट, इरशाद जट ऐं ॿियनि जी अॻुवाणी में मुज़ाहिरो कयो, जिते हिननि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो है त हिन इलाइक़े जा कुझु सरकस ॾोहारी क़िस्म जे माण्हुनि असांजो जीण जंजाल करे छॾियो। कुझु महीना अॻु असांजी ज़मीन फॿाइण लाइ पीरसन लियाकत अली जट खे क़त्ल कयो वियो, जंहिंखां पोइ हाणे वरी ॿीहर कोराई बिरादरी जे जवाबदार अहमद कोराई, अवेस कोराई, मोहम्मद कोराई ऐं ॿिनि जी अॻुवाणी में असांजी ज़मीन फसल ते हमिलो करण जे लाइ हमिलो करे फायरिंग कई है। फसल खे बाहि ॾियण जी कोशिश कई है, पर पुलिस बर वक्त पहुचण ते हथियारबंद फरार थी आहिनि। असांखे धमकियूं ॾेई रहिया आहिनि त ज़मीन ऐं फसल जी पचर छॾे हलिया वञो, न त तव्हांजो हशर बि लियाकत अली जट वांगुरु थींदो। हिननि चयो है त कमर अलदीन थाणे जी पुलिस असांजे भरपूर तरीक़े सां मदद करे रही है, असांजो तहफ़ुज़ करे रही है। हिननि चयो है त मुज़ाकरा ॾोहारी माण्हू पुलिस ऐं असांजे ख़िलाफ़ ग़लति प्रोपगंडा करे पाण खे बचाइण चाहिनि था। हिननि जे करे इलाइक़े जा माण्हू लॾ पलाण करे रहिया आहिनि ऐं असांजी 20 एकड़ ज़री ज़मीन ते बि कब्ज़ो करणु चाहिनि था। हिननि वज़ीर आज़म पाकिस्तान, वज़ीर आला सिंध, IG सिंध पुलिस खां मुतालबो कयो है त मुज़ाकरा ॾोहारियुनि माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।